घोसपुर भरिसां हिकु हफ़्तो पहिरियां उन्हड़ वाह वटां मच्छी जे फार्म तां मुबैना अगवा थियल लाड़काणे रहवासी चौकीदार अब्दुल हादी मीराणी जी बाज़ियाबी लाइ सिंध मलाह फोरम तरफ़ां घोसपुर में सैयद अब्दुल गफ़ार शाह जीलानी जे बंगले ते एहतिजाजी मोड़ाको कोठायो वियो। एहतिजाजी मेड़ाके में सियासी, समाजी, मज़हबी, सहाफ़ी धुरन समेत शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाजी मेड़ाके के खिताब कंदे जमात इस्लामी पाकिस्तान के नायब अमीर मौलाना असदुल्ला भुट्टो, जमात इस्लामी सिंध के डिप्टी जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल हफीज़ बिजाणी, एडवोकेट अब्दुल फत्ताह पठान, सिंध मलाह फोरम के अगवान बशीर अहमद मीराणी, ज़िले सदर ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम रसूल मीराणी, JUI ज़िले के अमीर सैयद सोहेल अहमद शाह, STP अगवान शेर ज़मान बिजराणी ऐं ॿियनि मेड़ाके के खिताब कंदे चयो त ज़िलो कश्मीर कंदकोट सिंध जे ॿिनि ज़िलनि जी भेट में बदअमनी के हवाले से पहिरें नंबर ते आहे। बदकिस्मती से गुज़िरियल 5 महीननि में ज़िले कश्मीर कंदकोट में 50 खां वधीक अगवा जूं वारदातूं पेश अची चुकियूं आहिनि। मौजूदा नाअहल SSP न ज़िले में अमुन बहाल कराए सघे थो, न ई पंहिंजी कुर्सी छॾण लाइ तैयारु आहे। अगवाणनि जो वधीक चवणो त ज़िले कश्मीर कंदकोट जा चूंडियल नुमाइंदा कंहिं बि हिक वारदात जे मुवी जी हमदर्दी लाइ कंहिं बि दर लंघी न विया। अगवाणनि जो वधीक चवणो हो त मुवी अब्दुल हादी मीराणी समेत 8 माण्हू गुज़िरियल 15 ॾींहंनि खां ॾुआरनि जे चंबे में आहिनि। संदसि घरनि में कोराम मतल आहे त ॿिए तरफ़ मुगविन जे वारसनि खां हथियारबंदनि पारां मजमूई तौर रिहाई लाइ करोड़े रुपया भुंग तलब कयो पियो वञे। उन्हनि जो वधीक चवणु हो त पुलिस ख़ाली दिलासा ॾियण खां सवाइ मुगविन जी बाज़ियाबी लाइ अमली कदम नथी खणे। आख़िर में मेड़ाके में शरीक अगवाणनि ऐं कारकुननि चिता ॾिनो त मुगविन जी जल्द बाज़ियाबी मुमकिन न थी त घोसपुर वेझो इंडस हाईवे ब्लॉक करे रोड ते धरणो हयो वेंदो, जेको धरणो मुगविन जी बाज़ियाबी ताईं जारी रहंदो। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। धंधे जे ग्रुप जो नाहे, बल्कि ये असां सभिनी जो गॾियल मसइलो ऐं हक़ीक़त भी आई आहे त हर माण्हूअ खे इस्लाम जे तरफ़ां, क़ुरान सुन्नत जे तरफ़ां, पाकिस्तान जे दस्तूर जे तरफ़ां, कानून जे तरफ़ां, हुकूक इंसानी जे तरफ़ां इहो हक़ हासिल आहे त उन जी इज़त, जान, माल हर शइ महफ़ूज़ आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त हिन वक़्तु तमामु सूरताल ख़राबु आहे। अॼु बि 10-12 माण्हू अगवा थियल आहिनि, जंहिंमें अब्दुल हादी जो नालो सरे फ़हिरिस्त आहे, पर माण्हू ॿिया बि अगवा थियल आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां सिर्फ़ु तव्हांजे हिन शहर में न, पर पूरे ज़िले में, बल्कि हींअर थोरी देरि अॻु में दोस्तनि ॿुधायो त लाड़काणे में भी इहा साॻी सूरताल आहे, शिकारपुर में भी इहा सूरताल आहे। तो मां सम्झा थो त जेके 50 खां वधीक माण्हू अगवा थी विया आहिनि त कंहिं हिकु माण्हू जे दर विया हुजनि, कंहिंसां दुख पायो हुजनि त यार तव्हांजो माण्हू वियो, असांखे दुख थियो। अदा ग़ुलाम रसूल तां ॿुधायो त शबीर अली सां मां राब्तो कयो, मां सम्झां थो हुन सां ज़रूरु राब्तो कयो हूंदो, पर हुन सां बि जॾहिं तव्हां पाण राब्तो कयो हूंदो। पर असांजा चूंडियल नुमाइंदा हिन वक़्त ताईं को बि असांजे शहर, असांजे ज़िले सां सिंसियर न आहिनि। हुननि खे पंहिंजो रुगो कुर्सियूं खपनि। जॾहिं इलेक्शन जो दौर हो, माज़रत सां गुच्छे ले जाए, क्योंकि उन्होंने सज़ा और जज़ा का सिस्टम रखा हुआ था। जब किसी चोर को तकलीफ नहीं होगी तो चोरी से बात कभी नहीं आएगी। मुझे तो ऐसे लगता है या तो आप चोरों के साथ हैं या तो आप SSP की हैसियत नहीं